अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बलिकार आव्या मादवी तरीन सबका पेरिशान का नाज़रीन हेडलाइंस। पंजाब से वरी वजारत लाए चौधरी शुजात परवेज़ लाई जी हिमायत जो ऐलान कर छो। चौधरी शुजात जो हिमायत पंजाब की वजारत लाए सिंधन उम्मीदवार चौधरी परवेज़ लाई है, जिनके मैंडेट मिलो हुकूमत करण उन्हनि जो हक है। वो एक भेरो न पर ब टे भेरा इहा गाल कर चुको है कि सफ़ाई पेश करण की का जरूरत ना है। मुल्की मसलन जो हल उनमें है त गणप के चकरन का ॿाहिरि निकरी गरीब माण्हुनि के मसलन ते ध्यान दिनो वञे। अगुणो सदर ऐं पीपल्स पार्टी जो शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी अॼु मुस्लिम लीग काफ के सरबराह चौधरी शुजात सां ॿीहर मुलाक़ात कंदो। ज़रीन मौसे बिनी अगवान में मुलाक़ात लाहौर में थींदी। पंजाब की वरी सीट की चूंड समेत ॿिनि सियासी मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। ज़रीन मौसे गुजली अबू सदर आसिफ अली ज़रदारी चौधरी शुजात के ॿीहर मुलाक़ात जो चयो हो। डॉलर की ऊंची उड़ान जारी, रुपए जो कदर वधीक घटिजी वियो। इंटरबैंक में डॉलर 2 रुपया 1 पैसो वधीक महांगो थी वियो। इंटरबैंक में डॉलर 225 रुपयनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर जो अघु 227 रुपयनि ताईं पहुची वियो। स्टॉक एक्सचेंज में भी बढ़ाई कारोबार जो रुझान नाकारी रहियो। डॉलर जो अघु सॼी दुनिया में वधियो आहे। IMF सां मुआहिदो थी चुको आहे, उनमें को खलल नाहे। आलमी बैंक ऐं एशियाई बैंक खां ॿ पैसा अचण शुरू थी वेंदा। पाकिस्तान में 60 ॾींहनि जो डीज़ल मौजूद आहे। गुज़िरियल साल जी भेट में 18 जुलाई ताईं आमदनी वापार ऐं 20% घटिताई आई आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जुलाई ताईं 2.6 अरब डॉलर जो आमदनी वापार थियो, जेको गुज़िरियल साल जी भेट में 20% घटि आहे। स्टेट बैंक जे क़दमनि सबबि हिन महीने आमदनी वापार कंट्रोल में अची वियो आहे। आमदनी वापार ऐं करंट अकाउंट खसारो कंट्रोल में रखण लाइ हू क़दम खणी रहिया आहिनि। मेरी उम्मीद है कि ये ट्रेनिंग पाने वाले 561 ASIs जब फील्ड में जाएंगे तो वो अपने सूबे की आवाम की खिदमत कर सकेंगे। ये टीचर्स का इशू, ये टीचर्स ECT JCTs जो हुए थे रिक्रूट 3 या 4 साल पहले, उनके कॉन्ट्रैक्ट में कुछ लिखा हुआ है। एक समरी है जो कैबिनेट तक है, कैबिनेट फैसला करेगी। सिंध एक अमन पसंद धरती है। सिंध के अंदर लोग अमन से रहना चाहते हैं। शो किया है कि कोई नया इधर पनाहगज़ीन अफगानी ना आए, इमिग्रेंट ना आए। कि इलेक्शन थी, इलेक्शन एक पार्टी हारी और नून लीग वालों ने अपनी शिकस्त उधर जो है तस्लीम भी की है और आगे बढ़ रहे हैं। हम मुल्क के खादिम हैं। हम जब इलेक्शन जीतते हैं तो हमें ये खुशी होती है कि हमें मुल्क की खिदमत करने, सूबे के लोगों की खिदमत करने का मौका मिलेगा। सिंधी पख्तून विगोड़नि पुठियां जिन जा हथ आहिनि उन्हनि बाबति ॼाण आहे। सिंध में अफ़गानी समेत कंहिंखे बि गैर क़ानूनी तौर रहण न ॾिनो वेंदो। सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह शुजातपुर पुलिस ट्रेनिंग सेंटर में जवाननि जी पासिंग आउट परेड जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बिलाल काका जे क़त्ल में मुल्क समूरा जवाबदार गिरफ़्तार थी चुका आहिनि। सोराब बोट वटि थियल वाक़े खां पोइ इश्तिहाद संभाले वरिती हुई। उस्तादनि ते तशद्दुद ते खेसि अफ़सोस थियो आहे। उस्तादनि खे कानून जी पासदारी कंदे पंहिंजो कॉन्ट्रैक्ट पढ़ण ऐं उन ते अमल करणु घुरिजे। पंजाब जी नंढी चूंड में तहरीक इंसाफ़ जी कामयाबी ते को फ़र्क़ु नथो पवे। हिकु पार्टी खटी वई ऐं ॿी हाराए वई। नून लीग शिकस्त तस्लीम कई आहे। जेकी माण्हू सिंध में गैर कानूनी तरीक़े सां वेठल आहिनि उन्हनि खे कढियो वञे। वफ़दी गवर्नर आगा सिराज दुरानी अब्दुल्ला शाह गाज़ी जे उर्स इफ़्तिताही तक़रीब जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध में रहंदड़ समूरियूं क़ौमूं पाण में वाइर आहिनि।
हुन अॼु पूरे मुल्क ऐं सिंध लाइ दुआ कई। अब्दुल्ला शाह गाज़ी जे उर्स में पूरे पाकिस्तान मां माण्हू ईंदा आहिनि। इमरान खान पाकिस्तान जे लाइ बाल ठाकरे ऐं पीटीआई शहबाज़ सेना बणिजंदी पई वञे। सिंध जे इत्तलात वारे वज़ीर शर्जील इनाम अहमद चयो आहे त पीटीआई पाकिस्तान लाइ माफ़िया बणिजण जी कोशिश करे रही आहे। इमरान खान अॼु बि कानून खां मथां आहे। कंहिं इदारे में ज़रूरत नाहे जो खेसि गिरफ़्तार करे या खेसि सज़ा ॾे। इमरान खान जंहिंखे पंजाब जो डाकू नंबर 1 चवंदो हो, उनखे वॾो वज़ीर बणाइण चाहे थो। जेकॾहिं इमरान खान कूड़ ॻाल्हायो हो त परवेज़ इलाही खां आलमी सतह ते माफ़ी वठे। कराची में चूंडियल पीटीआई जा एमएनएस ऐं एमपीएस पंहिंजनि तकनि में गुमशुदा आहिनि। कराची में लिसानी सियासत जो दौर ख़त्म थी चुको आहे। शहर खे गिरोही सियासत करण वारनि तबाह कयो आहे। कराची जे एडमिनिस्ट्रेटर ऐं सिंध सरकार जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त रुगो पीपल्स पार्टी कराची जी अवाम जी नुमाइंदा जमात आहे। कराची खे रुगो पीपल्स पार्टी संभालियो आहे। गिरोही सियासत कंदड़नि खे कराची में शिकस्त नज़र अची रही आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पब्लिक अकाउंट्स कमेटी के डीजी नैब लाहौर शहजाद सलीम खिलाफ कार्रवाई खां रुकी छॾियो। वक्ती चीफ जस्टिस सामिर फारूक डीजी नैब खिलाफ कार्रवाई बाबति दरख़्वास्त ॿुधणी कई। डीजी नैब लाहौर जी दरख़्वास्त ते अदालत संदसि खिलाफ कार्रवाई न करण जी हिदायत ॾींदे चयो आहे त पब्लिक अकाउंट्स कमेटी जी कार्रवाई ते हू स्टे न पिया ॾियनि। खेनि वारंट जारी करण जे क़दमनि खां रुकी पियो वञे। केस में मुतासिर नारी तैयबा गुल धुर बणिजण ते दरख़्वास्त ॾेई छॾी। अदालत दरख़्वास्त ते नोटिस जारी करे छॾिया। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं अॻूणे सदरात सिपली ज़रदारी जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी हैदराबाद पहुची वई। पीपल्स पार्टी जे कारकुननि पारां शानदार राजिया। जीए भुट्टो जी नाया आसफा भुट्टो हैदराबाद में सूबाई वज़ीर जाम खान शोरो जे घर पहुती। बेनज़ीर जी न्याणी मकानी चूंडनि जे हवाले सां रैली जी क़यादत कंदी। लाहौर जी स्पेशल कोर्ट में वज़ीर आसिफ बिन खिलाफ मनी लॉन्ड्री केस जो लिखत में हुक्म जारी। अदालत शहबाज शरीफ जे पुट सलमान शहबाज ऐं शरीक जवाबदार ताहिर नक़वी जी मिल्कियतनि जा तफ़सील पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो। अदालत ॿिन्ही जा दाइमी गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। जांच ऑफिसर खे जवाबदार मक़सूद जे मौत जो सर्टिफिकेट बि पेश करण जो हुक्म। अदालत हुक्म ॾिनो त सलमान शहबाज ऐं ताहिर नक़वी खे इश्तिहारी करार ॾियण जी रिपोर्ट पेश करण ते कार्रवाई कई वञे। डायरेक्टर FIA जांच ऑफिसर खिलाफ कार्रवाई करे रिपोर्ट पेश करे। अदालत शहबाज शरीफ जी हासिल का झूठ वारी दरख़्वास्त मंजूर करे वरिती। मौसमियात खाते मुल्क में अॼु खां बरसातुनि जो नओं सिलसिलो शुरू थियण जी अॻकथी करे छॾी। मौसमियात खाते मूजिब 20-26 जुलाई ताईं कश्मीर, गिलगित बल्तिस्तान, इस्लामाबाद ऐं पंजाब जे केतिरनि शहरनि में मींहं जो इम्कान आहे। बलोचिस्तान में सोप, ज़ारियात, बरखान, बोलान, सिपी, किलात ऐं खुस्तार में बि मींहुं पवंदो। 24 खां 26 जुलाई ताईं सिंध जे समूरनि ज़िलनि में बि मींहं जी अॻकथी कई वई आहे। कराची, छटे बतीन में हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अचण जा इम्कान आहिनि।
मुल्क में कोरोना विघे वधीक 7 मरीज सिहतूं लाइ वेठा। सियाची क़ौमी इदारे NIH मौसूल गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जे वधीक 592 मरीज साम्हूं आया। मुल्क में कोरोना जी पके जी शरह 2.77% रही। NIH मौसूल कोरोना में वरतल इलाज हेठि मरीज़नि मां 174 मरीज़नि जी हालत गंढी जोगी आहे। अब्दुल्ला शाह गाज़ी, अब्दुल्ला शाह गाज़ी, अब्दुल्ला शाह गाज़ी। क्या मर्तबा मिला है, क्या मर्तबा मिला है औलाद है हसन की। अब्दुल्ला शाह गाज़ी, अब्दुल्ला शाह गाज़ी, अब्दुल्ला शाह गाज़ी, अब्दुल्ला शाह गाज़ी। पे आपके भी बस यानी रहा है, पे आपके भी बस यानी रहा है। कराची में समुंड किनारे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग अब्दुल्ला शाह काज़ी जो उर्स जूं तक़रीबूं शुरू थी वियूं। वक़्ती गवर्नर सिराज तरानी उर्स जी तक़रीबनि जो इफ़्तिताह कयो। सॼे मुल्क में हज़ारे ज़ाइरीन मज़ार ते हासिल भरण लाइ पहुची रहिया आहिनि। इंतिज़ामिया कोरोना सबबि SOPs ते सख़्ती सां अमल जूं हिदायतूं करे छॾियूं आहिनि। ज़ाइरीन जे लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम बि सख़्त कया विया आहिनि।